थरपारकर में ग़िज़ाई किल्लत जे शिकार मासूम ॿारनि जे मौत जो रक़्स जारी आहे त ॿिए पासे थरपारकर जे इस्पतालनि जी हालत इंतहाई अफ़सोसनाक आहे। डाली तालुक़े जे वॾे आबादी वारे शहर खेसर जी इस्पताल जंहिंमें अॼु ॾींहुं ताईं न को डॉक्टर मुक़ररु कयो वियो आहे न दवाऊं आहिनि। थर जे ॾूरां इलाइक़नि खां ईंदड़ ग़रीब मारूड़ा सख़्त मुश्किलात जो शिकार आहिनि, पर हिन इस्पताल में केरु दिलासो ॾियण वारो बि कोन्हे। डॉक्टर हिते आहे कोन, मेडिकल ऑफिसर आहे कोन, हिकिड़ी लेडीज़ डॉक्टरियाणी आहे, बाक़ी हिते जेको छोटो मुलाज़म आहे उहो आहिनि, पर उन्हनि जे वस जी ॻाल्हि आहे कोन। हिते असां काफ़ी दफ़ा एहतियात बि कया आहिनि, काफ़ी दफ़ा असें प्रेस क्लब जे अॻियां मुज़ाहिरा बि कया आहिनि। हाणे बि अॼु असां इन प्लेटफार्म ते चऊं था सिंध गवर्नमेंट खे बराए महिरबानी करे इंसान जी जान सां न खेॾियो वञे। सीरियसली मरीज़ अचनि था, उन्हनि खे रेफर अमरकोट या हैदराबाद कयो वञे थो। ठीक है, आसपास जे इलाइक़े जे पूरे तालुके डाली जे जेको मेन अस्पताल इहो ई आहे, पर हुते इहो हाल लॻो पियो आहे। तव्हां पाण ॾिसो ॿाहिरि में छा हाल हूंदो। हीअ ॾिसो तव्हां, हीअ जेकॾहिं हीअ मोबाइल सर्विस मिली हुई हिननि खे, जंहिंजे अंदरि एक्सरे लेबोरेटरी वग़ैरह सिस्टम कढो, हीअ सड़ी हिते ख़तमु थी रही आहे। हीअ ग़रीब माण्हू जेके मिसकिन बेपोच माण्हू आहिनि, हितां खां किराए भरे अमरकोट ताईं पहुचनि था। 2 महीननि ताईं MBBS डॉक्टर हिन अस्पताल जे अंदरि मौजूदु कोन्हे, त ॿियो कहिड़ियूं सहूलियतूं तव्हां पाण अंदाज़ो लॻायो। खेसर शहर जे हिन रूरल हेल्थ इस्पताल खे सिहत खाते थरपारकर मुकमल तौर नज़रअंदाज करे छॾियो आहे। इस्पताल खे वाहिद हिकु लेडी डॉक्टरियाणी हलाए रही आहे। डॉक्टर नसरीन ख़ासकेली सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई भेरा दायो आहे, पर सिहत खाते थरपारकर न अॼु ॾींहुं ताईं डॉक्टर ॾिना आहिनि। मुख़्तलिफ़ मसइलनि इस्पताल खे घेरे छॾियो आहे। अस्पताल जे तक़रीबन 1.5-2 महीना थिया आहिनि, असां डॉक्टर आहे कोन को, तंहिंजे करे प्रॉब्लम थिए पई असांखे। ऐं हिकिड़ी ॼणी आहे जेका हींअर कलाक जे अंदरि ई 3 डिलीवरी जेके हींअर करायूं आहिनि। थर जी वॾी आबादी वारे तालुके डायली जे ॾूरां इलाइक़नि खां ईंदड़ ग़रीब मजबूर मारूड़ा पंहिंजे मासूम ॿारनि खे वठी रोज़ानो डॉक्टरनि जो इंतज़ार करे रहिया आहिनि, पर हिन ग़रीब लाचार मारूड़नि जी केर बि दांह ॿुधण वारो कोन्हे। कैमरामैन जलाल नोडियो सां गॾु जबार नोडियो, सिंध TV न्यूज़, छाछरो।